अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। नाज़रीन, हालिया बरसातुनि जिते ग़रीब ऐं कखावन घरनि में रहंदड़ माण्हुनि खे मुश्किलात में विझी छॾियो आहे त साॻे वक़्तु ॻोठाणी ज़िंदगी पिणु मफ़लूज थी वई आहे त उन वक़्तु हुकूमती तोड़े मक़ामी इंतिज़ामी मशीनरीअ जी पिणु पत वाइखी थी वई आहे। जेतोणीकि ॻोठनि जी फलाह ऐं बहबूद तोड़े उतां जे तरक़ियाती कम कराइण जी ज़िमेदारी ज़िले जे DC तोड़े ज़िला काउंसिल जे चेयरमैन जी हूंदी आहे ऐं उन कम लाइ सरकार पारां मज़कूर माण्हुनि खे किरोड़नि जी बजट पिणु ॾिनी वेंदी आहे। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त ज़िले जो DC, चेयरमैन ऐं ॿिया मिली भगत करे ॻोठनि लाइ आयल तरक़ियाती कमनि जा पैसा हड़प करे छॾनि था ऐं ॻोठाणा वीचारा पंहिंजे बेबसीअ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर रहनि था। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ज़िला शिकारपुर जे यूनियन काउंसिल जिंदोदिरो में वाक़ियो 3000 खां मथे आबादी रखंदड़ ॻोठ पलीजा पंवर आहे, जिते ड्रेनेज सिस्टम तोड़े घिटियुनि में फर्शबंदी न हुजण सबबि ॻोठाणा सख़्तु अज़ियत ऐं मुश्किलात में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि ऐं हुकूमती मशीनरीअ खे इन शइ जो को बि अहसासु नाहे। नाज़रीन, ॻोठ में फर्शबंदी तोड़े ड्रेनेज जो सिस्टम न हुजण सबबि बरसात जो पाणी घरनि में दाख़िल थी वियो आहे, जंहिं सबबि मच्छर ऐं जीत वधण ऐं उन जे नतीजे में वबाई बीमारियूं पैदा थियण जा ख़तरा पैदा थी पिया आहिनि। नाज़रीन, अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त अॻूणो मरकज़ी अॻवान सिपाह शहीद सफदर अली जतोईअ जे ईसाले सवाब लाइ GDA अॻवान अज़हर जतोईअ पारां क़ुरान ख़्वानी ऐं ख़ैरात जो बंदोबस्तु कयो वियो, जिते सवें सियासी समाजी अॻवाननि समेत वॾे तइदाद में शहरनि शिरकत कई। नाज़रीन, रखण वेझो ॻोठ भेण में इंस्पेक्टर गुलज़ार भेण सां सणस जी अमर जी वफ़ात ते कमांडो पंवर, यूसुफ पंवर, चनार शाह ऐं ॿियनि पहुची तज़ियत कई। ज़िले शिकारपुर जे कुंड कुर्श जे ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो सचाई न्यूज़।